ख़बर खे ॾियूं। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हॉक्सबे जो दौरो ते मछली चौक पहुची वियो आहे। वॾे वज़ीर ग्रेक्स खां हॉक्सबे मोड़ ताईं रोड जे तामीर जो हुकुम ॾेई छॾियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह एडमिनिस्ट्रेटर कराची खे हिदायत कई त ही रोड अहम आहे, इन खे जल्द ठारायो वञे। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त पीपल्स पार्टी जी हुकूमत अवाम जी ख़िदमत ते यकीन रखे थी। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया नाज़रीन। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह हॉक्सबे जे दौरे ते मछली चौक पहुची वियो आहे। वॾो वज़ीर ग्रेक्स खां हॉक्सबे मोड़ ताईं रोड जी तामीर जो हुकुम ॾेई छॾियो आहे, जॾहिं त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह एडमिनिस्ट्रेटर कराची खे हिदायत कई आहे त ही रोड अहम आहे, इन खे जल्द ठारायो वञे। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त पीपल्स पार्टी जी हुकूमत अवाम जी ख़िदमत ते यकीन रखे थी।